मैडम अल मीज़ान ऑपरेशन के बारे में तव्हां छा चवंदो पाण कमान पिया था कयो मुख़्तलिफ़ मीज़ान इंशाल्लाह दादू ज़िले में क्राइम ज़ीरो कंदासीं। अच्छा हिकिड़ो ॾोहर न छॾंदासीं। अच्छा हींअर न रोड ते न पंहिंजे ई घरनि में न रोड ते न घरनि में न घरनि में। अच्छा हींअर ताईं कुझु बहितरीन कामयाबियूं थियूं आहिनि? जी हा बिल्कुलु तव्हां पाण ॾिसो था रोज़ ते सोशल मीडिया ते असांजी अचे थी रिपोर्ट त माण्हू बि खणूं था हथियार बि कढूं था ऐं अलहमदुलिल्लाह क्राइम बि ज़ीरो थी वियो आहे सॼे डिस्ट्रिक्ट में। थैंक यू। जेको रेड थियो आहे 30 मोबाइल में तमामु ज़बरदस्त है इन छा न थी यानी खे गिरफ़्तारी थी आहे कोन थी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु ऑपरेशन अल मीज़ान जे तसलसल में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रेड थी रहिया आहिनि ऐं उन में काफ़ी जेके इन शकी असां गिरफ़्तार कया आहिनि ऐं उन्हनि खां गैर क़ानूनी असलो बि असां रिकवर कयो आहे। हीअ असांजा रेड अॼु राति ताईं जारी रहंदा। जिथे जिथे क्राइम जी शिकायत आहे उते फुल फ्लेज सॼे ज़िले जो रेड थींदो। इंशाअल्लाह जेके जराइम पेशा अफ़राद आहिनि उन्हनि जो घेरो ॾींहों ॾींहुं तंग कंदासीं। सर जेके ॾोहारी आहिनि यानी जेके पाथारीदारी बि जेके आहिनि ॾोहारी क़िस्म जा माण्हू पाथारीदार लाइ तव्हां सर जेके वॾा वॾा पाथारीदार आहिनि उन लाइ तव्हांजो छा क़दम हूंदो? उन्हनि खे FIRनि में फिट करे रहिया आहियूं। काफ़ी असां जिते बि रेड कया आहिनि उते असां FIR पुलिस मुक़ाबलनि जी कयूं पिया ऐं जेके पाथारीदार आहिनि उन्हनि जे लाइ बि सख़्तु पैगाम आहे त तव्हांखे बि ॾोहारियुनि जहिड़ी ट्रीटमेंट मिलंदी ऐं तव्हांजो नालो बि उन FIR में फिट कंदासीं। ऐं मां तमामु SHOs खे बि चयो आहे त जेको बि कोई इन्हनि जराइम पेशा अफ़राद खे छॾाइण जे लाइ करे त उन्हनि जो नालो उन FIR में दर्ज कनि। सर अगरि को ॾोहारी यानी ॾोहनि जो दुनिया छॾे तव्हां वटि पेश थिए उन लाइ को पैगाम? उन लाइ इहो आहे त पंहिंजी ॾोहनि खे छॾियो, ग़रीबनि खे आवाम खे तंग करणु छॾियो, अचो पेश थियो। जेको जाइज़ हूंदो इनशाअल्लाह ओतिरो थींदो, बाक़ी नाजाइज़ी असां कंहिंसां न कंदासीं। ऐं इहो तमामु हिकिड़ो सुठो अमल हूंदो त ॾोहनि जी दुनिया छॾे को शरीफ़ थियणु थो चाहे त उनखे असां इहो मौक़ो ज़रूरु ॾींदासीं। अॼु सर जे गिरफ़्तार थिया आहिनि उनजी निशानी नाला तव्हां हूंदा? फ़िलहाल अञा ताईं असां इन इनिशियल इन्वेस्टिगेशन था कयूं ऐं उन्हनि जा साथी बि गिरफ़्तार कंदासीं ऐं राति ताईं जेकी FIR थींदी उन में सभिनि जा नाला हूंदा, तमामु जेके गिरफ़्तार हूंदा ऐं जेके बेगुनाह हूंदा उन्हनि जो क्रिमिनल रिकॉर्ड असां चेक कंदासीं, उन्हनि खे असां बाइज़त बरी कंदासीं। थैंक यू।